ओ मुझू अमड़ियूं ओ मुझू न्याणियूं ओ मुझू धीअर ओ मुझू भेनर चो थियो असां क़यामत जे ॾिहाड़े जन्नत में वञूं रब जी नमाज़ पढ़ो ये सब तहांजा हामी न अथव पीउ थो चए पुट ॼमी हा धी छो ॼाई भाउ थो चए भाउ ॼमी हा भेण छो ॼाई चाचो थो चए भाइटो ॼमी हा भाइटी छो ॼाई अल्लाहु अकबर सब इहे था चवनि पर हुज़ूर थो चए त नियाणियूं निमाणियूं त साईं साईं जॾहिं नियाणी ईंदी न अम्मा फातिमा साईं उथी वियनि मरहबा मरहबा या बिनती मरहबा भली आईया ओ मुझी अमड़ भली आईया भाकुर पाए सदको वञास मिठो मोहम्मद नियाणीअ जे निड़ ते चुमी रही मिठो मोहम्मद चादर विछाई अम्मा चादर ते गई असां धीअर पढ़ायूंसे साल खां पोइ आई ते कावड़े उठा छोरी छो आई छो आई अबे जे घर आई हिन थी बुझ बुझ नियाणियूं निमाणियूं अथव मां त चवंदो आहियां अल्लाह रिज़्क़ नियाणियुनि जे करे ॾींदो नंढड़नि मासूम बच्चनि जे करे अल्लाहु अकबर ओ मुझो अमड़ियूं मुझो न्याणियूं मुझो भेनर नमाज़ पढ़ो ऐं पंहिंजे बच्चनि जी तरबियत कयो हिन बच्चनि जो पहिरियों पहिरियों मदरसो अम्मा जो गोद अम्मा भली त बच्चा भला अम्मा आमना तो सदको वञास मिठड़ो मोहम्मद पुत्र सुभान अल्लाह जे अम्मा फातिमा त पुत्र हसन हुसैन अम्मा कुरान वारी त पुत्र जो जाओ त पीरन जो पीर सैयदना अब्दुल कादिर जीलानी महबूब सुबहानी कुतुब रब्बानी शेख यज़दानी वलियन जो वली तवज्जो कर दर्दो कयूं वञ अम्मा फातिमा सुबह जो सवेर उथंदी नमाज पढ़ी करे मुसल्ले ते वेठी हूंदी एक दसा बच्चन जो पी गोलो दे बेत सा चंद्र पी ज़बान से अल्लाह जो कुरान जारी हसन हुसैन निंद्र में भी कुरान पिया ॿुधन कुरान जी बोली लोली आका साईं जी झोली अली साईं जी शफ़क़त एॾा नबी साईं के प्यारा हुज़ूरी दह अम्मड़े जी मुंहिंजा बब अम्मा मां के पंहिंजा पुट गॾु चुमियूं ॾियान भाकुर पायान कुलंदे खणी घुमायान हुज़ूरनि खे चुमियूं ॾींदो हो सिंगंदो हो साहबा दा दुनिया रसूल अल्लाह अली जा बचड़ा तो के ॾाढा प्यारा ता भाकुर त पयो चुमियूं त दो सिंगो छो दो अल्लाह 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 सदको वञाए हुज़ूर फरमाए रेहानो फिल जन्नत जन्नत जा गुल त अवा गुलाब जा गुल सिंगो अवा के गुलाब जे गुलन मां खुशबू ईंदी आ मां मोहम्मद हसन हुसैन के सिंगंदो आ मां के हिन मां जन्नत जी खुशबू ईंदी तव इधर प्यारा नबी संगे अम्मा साईं घर आया अम्मड़े जी मुझा बाबा हे बचड़ा मुझा काॾे विया बाबा इते वेठा हाणे हाणे निकिरी विया साईं फरमायो अम्मा घबरा न मां मोहम्मद ॻोल्हे थो अचां नज़र कर तो मदीने में रसूल के पिया माण्हू ॻोल्हनि ऐं रसूल साईं जो एॾो प्यारो आका साईं जो हसन हुसैन के ॻोल्हण जे लाइ मदीनो छॾे ॿाहिरि विया बाग़ में हमारा बकरियूं पियो चारे अस्सलाम वालेकुम साईं वालेकुम अस्सलाम मुंहिंजा पुट ॾिठई अल्लाह अकबर हदीस पाक में अचे थो नबी सल्लल्लाहु अलैहि वसल्लम इमाम हसन हुसैन जी चप्पल ते पंहिंजा चप रखी ऐं उन जी ज़बान खे ईअं चूसींदा हा जीअं तूं खार खां चूसींदो सुभान अल्लाह वरिया थो सिंगन कुलन ते खड़ी घुमाईंदा जैसे ये सुनता पिया आया मां के चऊं चाचा पानी प्यार जागो मैं जल्दी तो खत्म किया संजना चिया चाचा पानी प्यार मां जो मान शहजाद पानी तैयार खपी वयो चौथ बकरे जो खीर डुही प्यारियाम मां के चो लगा चाचा बकरियूं तू जुआन मां चो माना बकरियूं मुझू ना आहिनि परायूं आहिनि मां पाण चारी ते चारी दो आहियां अल्लाह 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 सदको वञाए मुंहिंजा साईं तुंहिंजी तरबियत वालीअ जा बचड़ो वाह फातिमा साल जे जुगल जा टुकड़ो वाह जन्न जे जवान जा सरदारो उमिरि नंढी आहे 5 साल चप सुकिया पिया नी सुकी पई चवंदो
ओ चाचा जने बकरियूं तू जू ना आहिनि असां बकरन पराए जो बिना इजाज़त खीर को न पीअंदासीं जो इहा थई अम्मा फातिमा जी तरबियत इहे आ मुंहिंजे मौला अलीअ जा बचड़ा ऐं हिते दमादम मस्त कलंदर हर शइ पेट जे अंदर हलाल हराम जायज नाजायज व्याज भंग चर्स मां तव्हां खां पुछां थो माण्हू चवंदा आहिनि साईं मौलवी साहब ही घणा घणा सूबी चवंदा अथई मौलवी वाज़ कनि था असर कोन्हे दो मोल पाण खे ॾिठो अथव पाण खे ॾिठो अथव असांजो कमु त हुन वारी ॻाल्हि त अथई ॿियो न मोह सैयद आयो भई असांजो कमु आहे वाइदो करणु असांजो कमु आहे क़ुरान ॿुधाइणु तोखे असर नथो थिए त तूं पंहिंजी क़िस्मत ते रहो मौलवी में असर छो चढ़ायो मौलवी सॼो ॾींहुं आलिम नमाज़ था पढ़नि क़ुरान था पढ़नि मस्जिद में वेठा आहिनि तहां पंहिंजो कमु लाहे छॾियो हिते हेतिरा माण्हू वेठा हो ॿारहं जो इलाइक़ो आहे कसम थो अलाह जो तव्हांजा मींहं काए निकिरी वेंदा हो चारण जे लाइ पाणी पीअण जे लाइ जे तुंहिंजी मींहुं निकिरी पराए ॿारहं में वञे थी त जल्दीअ में कढंदो हुआसीं या हासकारो हेॾे मुंहुं करे बीठो त भली ॿ चक हणी वठे सम्झो था अरे छोरा अॼु त गाहु खपी वियो मींहुं नथी खीर ॾे जे बाबा बाबा मां छा कयां जे होॾो हणी अचो न भरी सम्झो था न दिल सां त लॻंदी हूंदव हा चे होॾो हणी आहे न चे भाउ त वेठो आहे भली चेड़े सिज लही वियो आहे हेॾे अचे त तूं ओॾे वयो वयो वञी गाहु लुणी आयो बुह जी बोरी खणी आयो चोरीअ जी सम्झो था न पोइ कुतड़ी करे कटी बटी विझी मेह खे खणे बिस्मिल्लाह अम्मा बि वॾी बाटली खणी मेह जे हेठां बिस्मिल्लाह खीर ॾुहंदी वई बाटली भरिजी वई हाणे हेॾो बच्चा बिहारे हाजी साहिब पाण बि वेठो हेॾो वटि वॾा सभिनी खे गिलास भरींदी ॾींदी वई बिस्मिल्लाह कंदी साईं मस्जिद वारे ॾे बि किलो मोकिले त तूं बि खा त तुंहिंजा बि भला कम लाने हराम जो खीर चोरीअ जो मेह पीतो पेट में आयो हाणे मुल्लो दुआ तो घुरे ॾाढी दुन ते आ हलाल जी ख़बर ना है हराम जी ख़बर ना है तो तू हराम मर्दन के खारायो कोई ये दुआऊं धूड़ कबूल थींदियूं असांजो नबी साईं फरमाए क़यामत वेझी हूंदी माण्हू दुआऊं घुरंदा कबूल न थींदियूं साहिबनि जो साईं थोरा हूंदासीं छा साईं फरमाए घणा हूंदासीं निमाज़ी भी हूंदा पाण फरमायूं पोइ साहिब चवंदासीं छो न कबूल थींदियूं पाण फरमाए हलाल हराम जी तमीज़ न हूंदी मां तव्हां खां पुछां थो रूह अफ़ज़ा जी बोतल आणियो पाक शरबत उन में हिकिड़ो कतरो पेशाब जो विझो हलाल हराम मुफ्ती साहब फतवा ॾियो इएं छो नथा चओ त मुफ्तीअ खां पुछो छो नथा चओ असांखे ख़बर न आहे मुफ्ती साहब खां पुछो ख़बर अथव तव्हांखे ज़िना ॾो सवाब ॻाल्हाए चवंदा कूड़ अब ॻाल्हायो परवा 5 रुपया खाइण पर गिला कर सब मौलवी हो सब मौलवी हो चेसे मौलवी दो करे त 7 दफ़ा मोचरा लगंदा असा के एक दफ़ो छो तो के एक दफ़ो तो के ज़िना जे ॾोह जी ख़बर आ तू ज़िना करे तो के 7 दफ़ा लगंदा तू कूड़ ॻाल्हाईंदे तो के ॾोह गुनाह थींदो ओ दोस्तो मां तव्हां खां पुछां थो हेॾे शराब जी बोतल में रूह अफ़ज़ा जी बोतल में पेशाब जो कतरो जो वने पाक पली तो मुसा जवाब दो ॻाल्हायो अबा 99,999 ये लख को घना घट थिया रुपयो न जी सजी बोतल रूह अफ़ज़ा जी में पेशाब जो कतरो ने सजी बोतल हराम 99,999 हलाल जा 1 रुपयो व्याज जो विजेस यो हराम थियो सजो लख साईं सजो लख हराम थियो व्याज जो विजेस रुपयो काडो हाने लख जो बचण के घरन तो कबूल कर अकुल सोंदो सके काले वञो लाना जा मुसलमानों मदीने जे मीर सदगो वञा सल्लल्लाहु अला मुहम्मद सल्लल्लाहु अलैहि वसल्लम खुदा जी ज़ात जो कसम पांजे बचड़न जी तरबियत कई अर्ज़ कयां अली जा बचड़ा नंढर पयो भई बाहिर हुन भा जो तो न जे मत
उन जो हथो न जे मथ साईं जो ॾिठो त मुंहिंजा नवासा सुता पिया आहिनि पर थोरो ॻाल्हाइनि त अलाए उन जे करे अलाए बुख जे करे छा बोलनि त हुज़ूर पुरनूर सदको वञास कन जो ॾिनो भई जागन पिया निंड पियो छा बोलनि न पियो अल्लाह जो क़ुरान पिया निंड में पढ़नि वाह सोना अली तुझा बच्चो वाह मां फातिमा तुझी तरबियत रब जो क़ुरान पिया पढ़नि हिकिड़ो सूरत यासीन ॿियो सूरत रहमान अल्लाह 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 लागा जा मुसलमानो अवां सब मोहब्बत सां ॾाढा सुभान अल्लाह चओ त मां अल्लाह जो क़ुरान पढ़ा बिस्मिल्लाहिर रहमानिर रहीम यासीन वल क़ुरानिल हकीम इन्नका लमिनल मुरसलीन अला सिरातिम मुस्तकीम वरी जो हुसैन ने कन ॾिनो वो पियो पढ़े बिस्मिल्लाहिर रहमानिर रहीम रहमान अर्रहमान الرحمن علم القرآن خلق الإنسان علمه البيان الشمس والقمر بحسبان والنجم والشجر يسجدان والسماء رفعها ووضع الميزان ألا تطغوا في الميزان وأقيموا الوزن بالقسط ولا تخسر الميزان والأرض وضعها للأنام ओलागा जा मुसलमानों अली जा बच्चा निंड पया पर निंड में भी अल्लाह जो कुरान पिया पढ़नि हो रहा तो जय सुभान अल्लाह बच्चे की तरबियत की बच्चे गारियों न सेखारियो गिला ना पाण फरमायो हुआ नेक बीबी मांखे ॾाढी प्यारी आहे वजुइलत कुर्रतु ऐनी फिस्सलात नबी से फरमाए नमाज मां मोहम्मद करीम जी अखियुनि जी ठार पढ़ंदो नमाज ईद जी न पंजई साईं आयो आहे हेॾो साईं मुर्शिद हेॾो साईं पुराणो वाइज असां नंढड़ा हूंदासीं वाइज साईं कंदो त असां ॾिसंदासीं साईं मेको साहिबु साईं मेको मूंखे चई ॿियो मेको न आहे ॿियो रही बसि सुम्हणो आहे वाह साईं वाह मोना रही बसि कुराणो थी वियो आहे पर शींहं चओ न सुभान अल्लाह बसि आख़िरी हुज़ूर वफ़ादारी में हद कई तो बेवफ़ाई में हद कई हुज़ूर जूं अखियूं तर अरे नबी से मेराज वारी रात यार नजर करो पदरी सबान ते रोए पयो मुझा अल्लाह मुझन के बोलो न कजाए बांदर न कजाए वे मीह न वसाए जान अरे मूसा जी कौम भोला बांदर बन जी वही शुएब अलैहिस्सलाम जी कौम तोरन वठन त वधाए दिन तक उठाए तबाह थियो नूह अलैहिस्सलाम जा मानो कौम उनी मरी भई लूत अलैहिस्सलाम जी कौम मथा पत्थर जो मींहुं वसियो ये सब गुनाह तो में तुझे मथो अज़ाब न थो अचे आका साईं पियो दुआ घुरो अल्लाह अज़ाब न आण जान अल्लाह भोलो न कजाइन बांदर न कजाइन हेठो पियो रोए इन तुअज़िबहुम फइन्नहुम इबादुक व इन तग़फिर लहुम अल्लाह अल्लाह जिन्हनि खे अज़ाब कंदे तुंहिंजा माना अथई तोखां केरु पुछण वारो जे छॾी ॾियनि मोहम्मद करीम जे गोड़न के ऋषि करे रब तू रहम कंदे त तोखां को पुछण वारो कोन अल्लाह अल्लाह पदरी शाबान ते रोए मेराज वारी रात अल्लाह फरमाए मुझे जानी दे खबर चांदो थई जैसे तहियातु लिल्लाह वस्सलावातु व तय्यिबात से मुझी कौली इबादत तुझे ल माली इबादत तुझे ल जानी इबादत तुझे ल नारा तुझा हण सुभान अल्लाह अल्हम्दुलिल्लाह अल्लाहु अकबर रुकू तुझो कया सजदो तुझो कया हाय इबादत तुझी कया माल न थे तुझे नाले ते खर्च कया अल्लाह 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 जवाब आयो वो मुझे जानी अस्सलामु अलैका अय्युहन नबी व रहमतुल्लाहि व बरकातुहू वो मुझे सोना मुझे सलाम तो जनी रहमत हो जाई बरकत हो जाई एडो वफादार एडो वफादार अल्लाह ई पांजे सोने जी पान में मुलाकात आए
कोई न विसरो उम्मत न विसरी हुजूर जो ओ मुझा मौला करीम पांजे लाए न इन गुनाहगारन जे लाए वंड वठण आयो है अल्लाह तुझा ये सलाम मुझे उम्मत जे लाए तुझे बान जे लाए भी हुजन खुदा जो कसम मेरा जवारी रात भी जो मोहम्मद के न विसारे वडो वफादार ऐ तो बेवफाई में हद कई बेवफाई में हद कई खुदा जो कसम पंहिंजन हथनि तां नमाज़ खणी आयो अल्लाह जो नालो अथव नमाज़ पढ़ी मुंहिंजे साईं जूं अखियूं मुबारक ठारियो पढ़ंदो पढ़ंदो नमाज़ फर्ज़ अथव नमाज़ चाहे ड्यूटी ड्यूटी पंज वक्त ॾींहं में ड्यूटी आहे अल्लाह जी तरफ़ां बुनियल इस्लाम खम्स शहादत अल्लाह इलाहा इल्लल्लाह अकाम सलात व आत ज़कात व सौम रमज़ान व हज बैतुल्लाह पंजन शयुनि ते इस्लाम ॾिठो ला इलाहा इल्लल्लाह पढ़ो अथई अकाम सलात नमाज़ पढ़ ड्यूटी थी पंज वक्त ॾींहं में पैसा अथई त हज करे आ नथी त ख़ैर आहे पैसा ते ज़कात ॾे ग़रीबनि खे ॾे व सौम रमज़ान आकिल बालिग मर्द औरत रमज़ान जा रोज़ा नंढो आहे सेहतमंद आहे रखे या ड्यूटी आहे नमाज़ ऐं रोज़े जो इस्लाम नालो न आहे इस्लाम अल्लाह जी इबादत पंजन शयुनि ते इस्लाम इहो हेॾिया पंज शयूं इस्लाम में अल्लाह जी इबादत रसूल जी इताअत हर ज़ालिम सां बग़ावत ज़ालिम सां विढ़णु सवाब आहे ज़ालिम सां विढ़णु ऐं मज़लूम सां विढ़णु गुनाह समझो था न ज़ालिम सां विढ़णु सवाब आहे मज़लूम सां विढ़णु गुनाह आहे ज़ालिम जी मुखालिफ़ करणु सवाब आहे मज़लूम जी हिमायत करणु सवाब आहे जे ज़ालिम जी मदद कई त मज़लूम जे मथां ज़ुल्म आहे मज़लूम जे मथां ज़ुल्म न कयो अल्लाह जी इबादत रसूल जी इताअत हर ज़ालिम सां बग़ावत हर मज़लूम जी हिमायत बिना कंहिं फ़र्क़ जे पूरी इंसान ज़ात जी ख़िदमत इन जो नालो इस्लाम आहे इहो प्रोग्राम जमीयत उलमा इस्लाम कायदे मिल्लत इस्लामी मौलाना फज़लुर रहमान छड़ो पाकिस्तान जो इमाम ना है पाकिस्तान जो कायद ना की अज भी दिसो तो मौलाना 1.5 अरब पंहिंजी जमायत मां चंदा करे वनी फलस्तीन जी मज़लूम मुसलमान जी मदद कई उलमा मेहनत पिया कन कायदे सिंध अल्लामा राशिद महमूद साहब सिंध जे अमन जे लाइ सिंध जे बेरोजगारनि जे लाइ सिंध में अमन अमान जे बहाली जे लाइ निकतो तुझे सखर ज़िले खैरपुर खां वठी जो निकतो 2 नवंबर ताईं अल्लाह जी ज़ात जो कसम शहीद इस्लाम जो पुत्र मुजाहिद इब्न मुजाहिद जरनैल इब्न जरनैल शहजादो खुदा जी ज़ात जो कसम जे नींद रात निंड्रू फिदाए वनी करे कराची में हणी हंध कयो सिर्फ तुझे लाइ महांगाई दी थे त मौलाना फज़लुर रहमान के दा गारियूं दियो महांगाई दी थे त अल्लामा राशिद महमूद के पिया गारियूं दियो गारियूं त उन्हनि खे ॾिनो जिन खे तव्हां सॼी उमिरि वोट ॾिना 40 साल आलमनि तव्हांजो कहिड़ो ॾोह कयो आलमनि जे ऐबनि खे माण्हू ईअं था ॻोल्हनि जो कुतो ख़ैरात ते सचल हॾनि खे बि न ॻोल्हींदो आहे जहिड़ा माण्हू आलमनि जा ऐब था ॻोल्हींदा हुआ उलमा खे गारियूं था ॾियो उलमा खे गारियूं न ॾियो अल्लाह जो नंबर ईंदो उन्हनि नस्ल में 70 पीढ़ियूं ताईं आलिम पैदा न थींदा अॼु वाइदो कयो त असांजो उलमा सां साथ अॼु वाइदो कयो जॾहिं इलेक्शन में चओ आलिमनि खे वोट ॾींदासीं आलिमनि खे ॾेई त ॾिसो आलिमनि खे तव्हां ताक़त ॾियो उमिरि हमेशह ॿियनि खे आज़माए 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 मोमिन 1 सोराख़ मां 2 दफ़ा न लॻबो आहे तव्हां 40 साल लॻिया हो ईमान तव्हांजो कमज़ोर आहे माण्हू कावड़ा अथनि आलिमनि ते आलिम असांजी इज़्ज़त गैरत ईमान जा चौकीदार आहिनि अल्लाह जी ज़ात जो कसम आहे जिन उलमा खे छॾींदो जीअं फलस्तीन जे मज़लूम मुस्लमाननि खे ॾिसो अल्लाह न करे अल्लाह न करे अल्लाह न करे खुदा जी ज़ात जो कसम जे अॼु फलस्तीन ऐं काबत क़िबल अवल खे ज़ालिमनि यहूदी चवंदा त बम हणी ख़तमु कंदासीं पोइ त हे जेको काबे जे मथां हमलो कंदा पोइ त ईअं ईंदा पाकिस्तान जे लाइ त हुननि खे पेट में वकड़ आहिनि छो त पाकिस्तान में खुलम खुला इस्लाम ऐं दीन जो कमु हले
पाकिस्तान कामयाबी ने जो ठहियो बि न जे लाइ आहे त पाकिस्तान में निज़ाम मुस्तफ़ा क़ाइम कयूं तंहिंजे करे उलमा जो साथ ॾियो उलमा खे हेॾे होॾे न भॼो अॼु जे तव्हां आलमनि सां साथ ॾींदव न ख़ुदा जो कसम पर मां तव्हां खां पुछां तव्हांखे हिकिड़ो जेको आहे दुआ कयूं वञा तकड़ में आमीन न चइजो मथां क़बूल न थी वञेव कॾहिं कॾहिं क़बूल जी घड़ी थींदी आहे अलाह करे क़यामत जे ॾियारे तव्हां उथो त सरदारीअ सां गॾु उथो हाँ अलाह भला इमरान सां न भला साईं नवाज शरीफ सां न चुप आहियो सभु मां चवां क़यामत जे ॾियारे अल्लाह उतारे त साईं हमादुल्लाह हाले जी साईं अब्दुल समद साहब सां साईं महमूद असद साहब सां शहीद इस्लाम अल्लामा डॉक्टर महमूद सां गॾु सैयद ताज महमूद अमरोटी सां गॾु साईं अब्दुल करीम कुरैशी सां गॾु वो सौदो सस्तो थई न वो हिते दाहू से निकलने सुभान अल्लाह गाय तो तू कदम बढ़ाए हम तुम्हारे साथ हैं इलेक्शन वाले दिहाड़े होने की वेठो वेठो अरे वे हो नहीं वोट किताब की कंदऊ ईमान बचायो मानू चए साईं असांखे सियासी मौलवी नथा वणनि सियासी मौलवी कादियान खे काफ़र करार कंहिं ॼरायो ये सियासी आलमनि त ॼराए काॾे तव्हांजो दिमाग़ कम थो करे जो उलमा खे तव्हांजी नफ़रत आलमनि खे त गारियूं ॾियो उलमा सां मोहब्बत करियो आलमनि सां गॾु हूंदव मां घणो विहारियो साईं वारनि खे मूंखे त 15 मिंट चवां पियो तबियत बि सही न आहे आवाज़ में मुंहिंजो थोरो बंदि आहे पर तव्हांजी दुआ आहे जो मां एतिरो वक़्तु हली रहियो आहियां ज़िंदगी रही त मुलाक़ात कबी अल्लाह साईं हिन लांघान साहबनि जी ख़िदमत खे रब साईं क़बूल फरमाए इन जो इख़लास आहे जो सुबुह जो 12 खां जलसो हलियो आहे अञा ताईं बि हले थो जमायत जो जमे ग़फ़ीर सॼो पिंडाल भरिजी वियो आहे मां जे कुझु महिल क़बूल फरमाए ज़िंदगी बाक़ी मुलाक़ात बाक़ी